अहम ख़बर शामिल कंदासीं। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। संदसि इलाज लाइ मेडिकल टीम जोड़ी वई आहे। पिम्स जे डॉक्टरनि जो चवणु आहे त शहबाज़ गिल खे अगई साह जी तकलीफ़ आहे। संदसि इलाज हलंदड़ आहे। इस्लामाबाद पुलिस शहबाज़ गिल खे अडियाला जेल खां इस्लामाबाद मुंतक़िल कयो हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीटीआई अॻवान शहबाज़ गिल पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। संदसि इलाज लाइ मेडिकल टीम जोड़ी वई आहे। पिम्स जे डॉक्टरनि जो चवणु आहे त शहबाज़ गिल खे अगई साह जी तकलीफ़ आहे। संदसि इलाज लाइ हलंदड़ आहे। इस्लामाबाद पुलिस शहबाज़ गिल खे अडियाला जेल खां इस्लामाबाद मुंतक़िल कयो हो। अपडेट मालूम कंदासीं। इस्लामाबाद जो ब्यूरो चीफ नज़ीर चारण टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। नज़ीर, आगाह कजो, शहबाज़ गिल खे पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जी बिल्कुल, सोशल मीडिया ते फौज खिलाफ़ मुहिम हलाइण ऐं गद्दारी केस समेत मुख़्तलिफ़ अहम केसनि में गिरफ़्तार पीटीआई जे अॻवान शहबाज़ गिल खे अडियाला जेल खां हिन वक़्तु पिम्स अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते डॉक्टरनि जे तरफ़ां शहबाज़ गिल जो तिबी मुआइनो कयो वेंदो, जेकी रिपोर्ट जेकी आहे सो जेकी जो जांच ऑफिसर आहे ऐं जेको जुडिशियल मजिस्ट्रेट जेके हिन वक़्तु बि अस्पताल में मौजूद आहिनि, उन्हनि खे रिपोर्ट ॾिनी वेंदी। छो जो तिबी मुआइने जी जेकी रिपोर्ट आहे उहा सुभाणे सुबुह जो हर सूरत में अदालत में पेश करणी आहे ऐं तिबी मुआइने खां पोइ जो फ़ैसिलो जेकी जांच ऑफिसर आहे उनजी अॻुवाणी में इस्लामाबाद पुलिस जे हवाले कयो वेंदो शहबाज़ गिल खे। ऐं शहबाज़ गिल खे जॾहिं अडियाला जेल मुंतक़िल थियल हो त उते जॾहिं इस्लामाबाद पुलिस रही त उतां जे अडियाला जेल जी इंतज़ामिया ऐं अदालत जेल जे टीम जे डॉक्टरनि तरफ़ां इहो इस्लामाबाद पुलिस खे मैसेज ॾिनो वियो ऐं न्यापो ॾिनो वियो ऐं पैगाम ॾिनो वियो त जेको शहबाज़ गिल आहे उनखे साह जी तकलीफ़ आहे ऐं हुनखे मुख़्तलिफ़ ॿी बीमारी आहे। इन जे करे जेको आहे सो हुनखे इस्लामाबाद पुलिस हवाले नथो कयो वञे। पोइ वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जॾहिं रेंजर्स मोकिलण जो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंखां पोइ अडियाला जेल जी इंतज़ामिया इहो फ़ैसिलो कयो त जेको आहे सो कानून ते ऐं अदालत जे फ़ैसिले ते अमल दरामद कंदे शहबाज़ गिल खे जेको आहे इस्लामाबाद पुलिस जे हवाले कजे थो। पर त इस्लामाबाद पुलिस जे हवाले करण खां पोइ इस्लामाबाद पुलिस ऐं वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां इहो फ़ैसिलो कयो वियो त जेको आहे सो अदालत जेल जी जेकी इंतज़ामिया या डॉक्टरनि तरफ़ां जेको तिबी मुआइने लाइ कयो आहे या अदालत जो जेको ठीकु आहे, वॾी महिरबानी नज़ीर चारण तफ़सील ॾिना।